मीरपुर खास शहर सिंदड़ी भरसां ॻोठ वली ख़ास खेली वासी पौरत उस्मान ख़ास खेली जो नींग चमड़ी जे मर्ज़ में मुब्तला हुजण करे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। असद शहर जी रिपोर्ट। दुनिया जे हुस्नाकिन ऐं दौलत जे शहर में ख़बर ई नथी पवे त को असांजे पाड़े में मासूम सॼी रात दर्द सां जहिड़ींदे गुज़ारींदो हूंदो। अहिड़ी ई रीत फुलहड़ियुनि जे भरिसां ॻोठ वली ख़ास किले में हारपो कंदड़ पोरियत उस्मान ख़ास किले जो मासूम पुटु रिज़वान अली जेको गुज़िरियल 7 सालनि खां चमड़ीअ जी बीमारी सबबि सख़्त तकलीफ़ में गुज़ारे रहियो आहे। संदसि चहिरे तोड़े ॿाहुनि समेत सॼे जिस्म जी खल लही चुकी आहे। सियारे जी सर्द रातिनि में हू जागी गुज़ारे थो। संदसि पीउ उस्मान जो चवणु आहे त मूं ते कर्ज़नि जा कोट चढ़ियल आहिनि, मुंहिंजे बचे जो इलाजु करायो वञे। असां ग़रीब माण्हू मारी मज़दूर माण्हू आहियूं, कर्ज़ में कारा थिया पिया आहियूं, तंहिंखे हाणे असीं इलाज नथा रसी सघूं। सरंदी वारो या को अहिड़ो माना सरकार जो माना हिनखे इलाजु करायो वञे। डॉक्टरनि जो जीअं वॾो थींदो तीअं माना जे चमड़ीअ जे हिसाब सां माना जे सही थींदो वेंदो, पर हीउ सही नथो थिए। हिनखे घटि में 15-16 साल इलाजु जाम करायोसीं, घर पुरायोसीं, माना इलाजु करायोसीं। कराची जा डॉक्टर ॾसियासीं, हैदराबाद जे डॉक्टरनि ॾसियोसीं, उमरकोट में ॾसियोसीं, को बि हिनखे फ़र्क़ु माना चाराने जो न थी सघियो। ख़बर न आहे छा आहे छा न, कहिड़ी बीमारी आहे। असां पंहिंजो घर फुराए छॾियो, का शइ न छॾी घर में असीं। काश रिज़वान हारीअ बजाए कंहिं अमीर जे घर में अखि खोले हा त शायदि उहो दर्द, पीड़ा ऐं समाज पारां नफ़रत जी निगाह सां ॾिसण तोड़े धुतकार जो शिकार न बणिजे हा, जेका भोगना अॼु हू भोगे रहियो आहे। खारस रात जो थिए थी, मूंखे सुम्ही नथो सघां। रात जो है ना तकलीफ़ थिए थी, मुंहिंजे माण्हू इलाजु कंदा करा मुंहिंजो। मुंहिंजे पाड़े जो आहे न वीचारे खे केतिरनि ई सालनि खां इहा तकलीफ़ आहे, न को राति जो सुम्ही थो सघे ऐं हिन सां ॾाढी तकलीफ़ शदीद तकलीफ़ आहे। ऐं हिन वीचारा कराची, हैदराबाद ऐं ॿियनि अस्पतालनि में घुमिया पर हिन जो को बि इलाजु कोन्ह थियो। उन्हनि जो चवणु आहे त वधीक ख़र्चु ईंदो ऐं हीअ ग़रीब ऐं मज़दूर माण्हू हुअण करे वधीक ख़र्चु अफोर्ड नथा करे सघनि। इन जे करे असांजी वस वारनि आला ऐं सिहत खाते खे अपील आहे त हिन ग़रीब जो इलाजु करायो वञे त जीअं ॿाड़ो तकलीफ़ मुंहिंजा जान छुटी सघे। मरीज़ ख़राबु आहे, महिरबानी करे हिन पीउ मज़दूर माण्हू आहे हारी आहे, महिरबानी करे हिन मदद कई वञे, नंढड़े जी हिन जो इलाजु कयो वञे। ग़रीब माण्हू आहियूं, असांजी मदद कयो वञे। सरंदी वारो आहे उनखे चऊं जो असांजी मदद करे। असां ग़रीब माण्हू 200 रुपया कमाऊं, जेको अटो आणूं। हीअ बीमारी जाम सालनि खां हिनखे छॾे कोन थी ऐं जाम राति जो तकलीफ़ आहे, जेको सुम्ही बि नथो सघे। सरंदी वारनि खे इहो ई असांजी अपील आहे त असांजी मदद कई वञे। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वस वारा ऐं सरंदी वारा हिन मासूम जो इलाजु कराए संदसि ज़िंदगीअ में बहार ओते सुख जी निंड सुम्हण लाइ इलाजु कराइनि। कैमरामैन जमील कुंवर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़।